अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन. Thank you everyone for joining. My name is Farhan Kaghzi. I'm Information Secretary of World Sindhi Congress. On behalf of World Sindhi Congress team, I'm really honored and privileged to moderate this session. Sain Khalik Jone jo pana chairman GSN Mahal jo writer ahe, lawyer ahe. مستقل سندھ جي مسئلن تي لکھي ٿو، ڪتاب بہ لکيا ٿي، آرٽيڪل بہ لکي ٿو ۽ سڄي سندھ جاڳي بہ ٿو. خالق پليز گو هيड. مهرباني سائين ادا عرض جو جيئن ناصر چيو مان وا ڳالهه ڪيان ٿو ته خبر نہ آهي ڇاجي ڪري سنڌ ۾ ان کي کو دوست ٻين ايتري اهميت نه ڏني آ. شايد دوست ما یا کليئر کيان، شايد کے دوست سمجھندا ته جي اس ماز جو پروگرام آ تنهنجي ڪري متا ٻيا نه ڪندا اچن ته ما کليئر کيان ٿو ته جي اس ماز جو انيشيٽو ناهي. مون ضرور انيشيٽو ورتو پر اسان جي صلاحڪار کميٽي ان نالو ئي صلاح ڏيڻ آ، جنهن ۾ پروفيسر اعجاز قريشي صاحب آ، ناصر منصور آ، امالا شيخ آ، اردو يونيورسٽي جو پروفيسر دشتي آ، نوجوانن مان سارنگ جويو آ، عورتن مان سوني جويو ۽ سلما جوڻي جو. اسان ته وومن ڊيموڪريٽڪ فورم جي عاليه بخشل کي کيو پر وا سماو کي سببن ڪري نہ آئي ته صلاحڪار کميٽي آ. اسان جي ان جو صلاح آهي اسان حيدرآباد وڃي پريس کانفرنس ڪئي ته جيئن ونيونٽ جي تحريڪ ڪنهن هڪڙي جماعت جي نهي، سڄي سنڌي قوم جي ان ۾ اديب با، شاگرد با، استاد با، پورت با، حاري با، وڪيل سب هيا. اهڙي نموني سڀئي ماڻهو ان کي ياد ڪيون چاند سنڌ جي تاريخ جو انتهائي اهم هي آ. يعني ڏسو ٻيا جيڪي تاريخ ۾ حملا ٿيا آهن سنڌ تي ان ۾ اسان جاني نقصان تمام گھڻا ٿيا، پر گڏ में گڏ سنڌ جو نالو موجود هو، سنڌ جي شناخت कंहिं ختم نه कई. ونيونٽ وارو حملو اهڙو جنهن جي ڪوشش اها ڪئي وئي ته سنڌ جي وجود کي جدا شناخت سهي هميشه لاءِ ختم ڪجي. اهو سنڌي ماڻهن جي جدوجهد جنهن وري ان کي واپس آڻايو ته هي انتهائي هڪڙو خطرناڪ به هو ۽ ان جا وري سبق به آهن. جڏهن اسان تاريخ کي ياد ڪيون ٿا ته ان جو مطلب اهو هوندو آ ته ماضي مان سبق وٺون جيئن آئنده جي تحريڪن جي لاءِ اسان کي رهنمائي ان مان ملي. تو ان لحاظ کان ونيون ٽروڙ تحريڪ جيڪا آهي ان مون ॿ ٽي تمام اهم سبق ملن ٿا جيڪي اڄ جي ۽ آئنده جي تحريڪ ۾ به اسان کي مدد ڏئي سگهن ٿا. هڪڙو ته ان جو اهو هيو ته اها رياستي نظام ۾ تبديلي جي جدوجهد هئي، कंहिं हिकिड़े इशू जे लाइ न हुई. छो त अॼु असां इशूज़ ते घणो जदोजहद थिए थी, सियासी निज़ाम जे तब्दीलीअ ते नथी थिए. इहे जेके बि इशूज़ जिन जो दोस्तनि ॻाल्हायो, मां उन ते ॻाल्हाए वक़्तु नथो वठां, उहे सभु इन निज़ाम जी पैदावार आहिनि, सियासी निज़ाम जी. त वन्यूंट जी तहरीक हिकिड़ो इहो सबक़ ॾिए थी. ॿियो उहा मिक़दार जे लिहाज़ खां नंढी तहरीक ई थोरा माण्हू या उन जे बावजूदि उन एॾो वॾो कारनामो करे ॾेखारियो त उन जा कहिड़ा सबब हुया, उहो बि असांखे रहनुमाई मिले थी. त हिकिड़ो त इहो जीअं मूं चयो त उन जो हिकिड़ो वाज़िह सियासी रियासती निज़ाम में तब्दीली हुई जेका उन हासिल कई. ॿियो उन जो इहो हुयो त उन में क़ौमी तहरीक माना सिर्फ़ का सियासी पार्टी न सम्झी वेंदी जीअं अॼुकल्ह सम्झो वञे थो. क़ौमी तहरीक माना सिंध जे क़ौमी तहरीक जा सभई हिसा जेके मां ॻणाए वियुसि त उहे हुया. त अॼु बि असांखे सबक़ इहो थो मिले त जे अॼु असां हिकिड़ी हक़ीक़ी माना में क़ौमी तहरीक जोड़ण ऐं सिंध ते अॼु जे दौर में थींदड़ हमलनि खे रोकणु चाहियूं था त सिंध जे क़ौमी ज़िंदगीअ जे सभिनी शोबनि जे माण्हुनि खे अॻिते अचणो पवंदो, रोल करणो पवंदो. टी ॻाल्हि इहा आहे उन जे कामयाबीअ जी त उन में हिकिड़ी लकीर वाज़िह निकल आई सिंध दोस्त ऐं सिंध दुश्मन माण्हुनि जे विच में, निज़ाम जे तब्दीलीअ जे वारनि जे लाइ, निज़ाम मुखालफ़त जे लाइ या उन स्टेटस को खे बचाइण वारनि में हिकिड़ी लाइन निकल आई जेका हाणे धुंधली थी वई आहे. ऐं तइदाद जे लिहाज़ खां हाणे
अॼु जी क़ौमी तहरीक वञुंट जे बेट में घणो वधीक आहे, पर असां वञुंट जीअं टोड़ायोसीं ईअं को बि ॿियो मसइलो असां हल कराए न सघिया आहियूं। असांजा मसइला, असांजूं मुसीबतूं वधंदियूं ई वञनि थियूं पियूं। उहो इन जे करे आहे त इहा लकीर बि असां ख़तमु करे छॾी आहे। मसलन असां हिकिड़ो मां मिसाल थो ॾियां, चऊं था त असेंबलीअ में वञूं, सिंध जे हक़नि जे लाइ उते वञी जिदोजहद कयूं, तमामु सही ॻाल्हि आहे। पर पोइ छाकाणि त लकीर निकितल न आहे त असां वरी उहा जेका सीट वठणु चाहियूं था इन लाइ त जीअं सिंध जे हक़नि लाइ वञी जिदोजहद कयूं, त उहा सीट वठण ख़ातिर वरी सिंध जे ॼातल सुञातल तस्लीम शुदा दुश्मननि सां बि वरी असां मिली था वञूं त इहा जीअं सीट खटूं। उहो इन जे करे आहे त इहा लकीर असां ख़तमु करे छॾी आहे त कंहिंसां बि कंहिं बि इशू ते गॾिजे, मक़सदु जीअं भली पोइते रहिजी वञे। त वञुंट जी तहरीक असांखे आईंदह जे लाइ, जेकॾहिं आईंदह जे जिदोजहद लाइ असांखे को बि सबक़ु उन मां न मिले त पोइ उहो हिकिड़ो तारीख़ जो किताब लिखी छॾिजे। पर मां सम्झां थो तमामु वॾो असांखे सबक़ ॾिए थी। उन जे करे सभिनी माण्हुनि खे उन में हिसो वठणु घुरिजे ऐं उनखे यादि करणु घुरिजे। इहो मुंहिंजो नुक़्ते निगाह आहे, ॿिए कंहिं दोस्त जो को ॿियो नुक़्ते निगाह थिए त उहो बि अचणु घुरिजे। ऐं मां वरी रिपीट करे इहो चवंदुसि त ही कंहिं हिकिड़ी जमायत जी जिस्मात या कंहिं ॿिए जी ख़ालिक टूणे जी शुरू कयल ॻाल्हि न आहे ऐं इनखे असां ईअं ई बणायूं। ऐं हिन महिल ताईं जेके प्रोग्राम थिया आहिनि, थोरो मां उहो बि ॿुधायां, उर्दू यूनिवर्सिटीअ में उन्हनि जे तरफ़ां प्रोग्राम थी चुको आहे। हाणे कुझु ईंदड़ ख़मीस ते वेबिस्ट में हिन ते प्रोग्राम थियणो आहे। सिंधी अदबी संगत जे प्लेटफॉर्म तां 2-3 प्रोग्राम थी चुका आहिनि। वकीलनि जे प्लेटफॉर्म तां मेड़ में हिकिड़ो प्रोग्राम थी चुको आहे। त ईअं मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म सां ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ शोबनि जा माण्हू इन में अची इहो प्रोग्राम असां कयूं। ऐं ॻाल्हि जेका आहे, हाणे इहे दोस्त मसइला ॻाल्हाए विया, मां उन्हनि सभिनी ते वरी रिपीट न कयुसि, पर मां इहो चवंदुसि त इहे सभु इन रियासती निज़ाम जे करे हिन जेको जीअं नासिर चयूं त वञुंट कानूनी तौर टुटो, पर अमली तौर ते वञुंट वारो जेको निज़ाम आहे, ऐं जॾहिं ईअं थिए त पोइ हल कहिड़ो आहे। त अॼु जीअं मूं चयो त उन वक़्तु बि असांजो इहो हो त बाबा जंहिं तरह सां सिंध हिकु ख़ुदि मुख़्तार एंटिटी जी हैसियत में शामिल थी हुई, उन तरह उहा हैसियत बहाल कई वञे वञुंट टोड़ तहरीक जो। अहिड़ी तरह सां अॼु असांजो मुतालबो इहो आहे ऐं मुंहिंजे हिसाब सां हुजणु घुरिजे त जॾहिं को बि असांजो हक़ु नथो तस्लीम कयो वञे त पोइ जंहिं बुनियाद ते सिंध पाकिस्तान में शामिल थी, हाणे फ़ैसिलो गुफ़्तगू उन बुनियाद ते थियणु घुरिजे ऐं उहो 1940 जो ठहराव आहे। ऐं मां इहा वज़ाहत कंदो हलां, 40 जो ठहराव फेडरेशन जो न, पर उहो कन्फेडरेशन जो प्रोग्राम आहे। भली लफ़्ज़ न हुजे, पर उहो प्रोग्राम जेको 1940 जी करारदाद, उहो कन्फेडरेशन जो प्रोग्राम आहे। The constituent units shall be sovereign and autonomous. Sovereignty जेका आहे constituent units जी, उहा कन्फेडरेशन में हूंदी आहे। त हाणे उन जे लाइ जिदोजहद थियणु खपे। जेके दोस्त मसइला ॿुधाए विया ज़बान जो, धारी आबादकारीअ जो ऐं तरक़ीअ जे नाले में ज़मीनुनि ते कब्ज़े जो, उहो सभु इन जे करे त फ़ैसिलनि जो इख़्तियार सिंध खे न आहे। भली कहिड़ी बि जमायत हुन जे में वेठी हुजे, पर फ़ैसिलनि जो इख़्तियार इस्लामाबाद खे आहे। कराचीअ ते जेकॾहिं अलॻि करण जी ॻाल्हि थी, सिंधी माण्हुनि उन ते मज़ाहमत कई त हाणे कोस्टल अथॉरिटीअ जो नालो ॾेई उहा ई साॻी कराची खसणु थो चाहे मर्कज़। त कोस्ट बि सिंध जो आहे न, उन ते मर्कज़ कीअं थो फ़ैसिलो करे। तंहिंजे करे हाणे वञुंट जी जिदोजहद जी कामयाबी असांखे इहो बि सबक़ ॾिए थी त रियासती निज़ाम में तब्दीलीअ जी जिदोजहद हुजणु खपे। ऐं उहा इन बुनियाद ते त जंहिं बुनियाद ते असां शामिल थियासीं पाकिस्तान में, फ़ैसिला हाणे उन ते थियणु घुरिजनि। असां फेडरेशन खे बि मञियोसीं, पर हुक्मरान फेडरेशन ते बि नथा हलनि, उनखे हिकु बदतरीन क़िस्म जी सेंट्रलाइज़्ड रियासत ठाहे छॾियो आहे। तंहिंजे करे
असां उन वांगुरु ई तहरीक हलायूं, वञुंट वांगुरु, जंहिंमें क़ौमी तहरीक क़ौमी ज़िंदगीअ जा सभिनी शुबनि जा माण्हू अचनि ऐं उहा रियासती निज़ाम में तब्दीलीअ जी जिदोजहद हुजणु खपे। मुंहिंजे ख़्याल में वञुंट जी वञु टोड़ तहरीक जेका आहे आईंदह जे लाइ असांखे इहे सबक़ ॾिए थी। मेरा एक सवाल है खालिद साहब से। जी जी। क्या खालिद साहब आप अभी भी उम्मीद करते हैं कि पाकिस्तान के फ्रेमवर्क में रहकर आप ये अपने मकासद हासिल कर सकेंगे, हुकूक हासिल कर सकेंगे? आपसे तो यही लग रहा है कि आपको उम्मीद है कि अगर सिस्टम चेंज कर दिया जाए इसी फ्रेमवर्क में तो काम चल सकता है। जो मौजूदा सिस्टम है उससे तो उम्मीद नहीं है ना, तभी मैं कह रहा हूँ ना। तो नहीं, आप फ्रेमवर्क यही चाहते हैं जो पाकिस्तान का? यही मैं नहीं चाहता हूँ, मैं 40 का चाहता हूँ, और 40 का जो है वो सावरनिटी देता है कॉन्स्टिट्यूएंट यूनिट्स को, यानी सिंध सावरन होगा। और आपको मैं क्या बताऊं, अभी मेरी मोबाइल की बैटरी भी खत्म होने वाली है। सावरन का मतलब है कि वो हस्ती जिसका फैसला आखिरी हो, उसको हर फैसले करने का हक हो, उसके ऊपर कोई फैसला नहीं कर सकता। यानी यही हुआ ना कि आप इसी फ्रेमवर्क में चाहते हैं, 40 का रेजोल्यूशन इसी फ्रेमवर्क में चाहते हैं। ये आप दोनों चीजों को आप दोनों चीजों को दो बिल्कुल मुख्तलिफ हैं। आप कहते हैं कि 40 का रेजोल्यूशन और चलने वाला जो फ्रेमवर्क है ये नहीं है। 40 का बिल्कुल इस फ्रेमवर्क को चेंज कर देगा। इसमें सारे इख्तियारात इस्लामाबाद के पास है। मैंने कहा ये फेडरेशन भी नहीं है, ये सेंट्रलाइज यूनिटरी गवर्नमेंट है, वो कन्फेडरेशन का निजाम है। उस पे मुझे भी एक क्वेश्चन है साईं, हिकिड़ो मिनट, मां इहो थो चवां साईं ख़ालिक, पर हुन में जेको राइट टू सेल्फ डिटर्मिनेशन बि अचे थो, हुन में त पोइ सिंध खे हक़ आहे न, त पोइ उहो अलॻि बि रहे, हुनजी मर्ज़ी आहे। हुन कॉन्फेडरेशन में बि हक़ हूंदो आहे, कॉन्फेडरेशन में बि हक़ हूंदो आहे। सावरनिटी जी माना ई आहे, हा, त जॾहिं बि चाहिनि उहो आज़ाद थी सघनि। उन सावरन खे हर फैसलो करण जो हक़ आहे। जीअं यूरोपियन यूनियन आहे साईं, जीअं यूरोपियन यूनियन आहे, जीअं अंग्रेज़नि डिसाइड कयो त असां ॿाहिरि था हलिया। साईं ख़ालिक, मूंखे इहो ॿुधायो, वन यूनिट जी शानदार हिकिड़ी जदोजहद थी, एॾो साईं जीअं सैयद ऐं ॿिया जेके बि हुया माण्हू, उन्हनि हेॾो ज़बरदस्त कमु कयो। उन खां पोइ छा थियो? उन खां पोइ जेको चयो वेंदो आहे त उन जदोजहद खे हाईजेक कयो वियो, ऐं असांजो हिकिड़ो जमहूरियत जो चेयरमैन उनजो सॼो जेको मोमेंटम ठाहियो हो मूवमेंट जो, उहो खणी हलियो वियो। तव्हां छा सम्झो था त उते इन्हनि असांजे अॻुवाणनि खां हिकिड़ी ग़लती इहा थी वई त वन यूनिट खां पोइ जो प्रोग्राम सुठे नमूने न ॾेई सघिया? मां तव्हांजे इन ॻाल्हि खे बिल्कुलु इन सां 100% इतफ़ाक़ थो कयां। तव्हां चई वियो न त मां बि इहो चवां, मां वञुंट तहरीक जे फ़ाइदा, उन जूं ख़ूबियूं ॿुधाए वियुसि। बिल्कुलु मां बि सम्झां थो इहा उन जी ख़ामी हुई त वञुंट खां पोइ जो प्रोग्राम न हो हुन वटि, वञुंट टुटो त हुन जो मोमेंटम सॼो ख़तम थी वियो। इहा मां उन जी ख़ामी सम्झां थो। ख़ामियूं थी सघनि थियूं, केरु बि कोताहियूं करे सघे थो। साईं जेम्स खां बि थियूं आहिनि, अॻ में बि हुन मञियूं बि आहिनि, त इहा बि हिकिड़ी कोताही हुई। ठीकु आहे, पर इन में आख़िर में त चवंदा आहिनि त भुट्टे साहिब बि चयो त वन यूनिट न खपे। साईं उहो त आख़िरी ॾींहं ते, जंहिं ते ॿिए ॾींहं ते याया खान टोइण वारो हो, हुन जा तालुक हुया ऐवान एक, हुनखे ख़बर पइजी वई त हाणे टुटे थो, तॾहिं ही वाज़ द लास्ट पर्सन। ममताज़ दौलताना काउंसिल मुस्लिम लीग जो जेको वन यूनिट ठाहींदड़नि में मुख्य माण्हू हो, उहो बि काफ़ी ॾींहं अॻ में बयानु ॾेई चुको हो वन यूनिट टोइण जे हक़ में। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो वाज़ द लास्ट पॉलिटिशियन, ओनली 2 days बिफोर, जॾहिं हुनखे पक थी वई त हाणे वन यूनिट टुटे थो। बाक़ी त हू एजाज साहब वेठो आहे उन दौर जो, सिंध यूनिवर्सिटी के ओल्ड कैंपस में चई वियो त मां वन यूनिट टोड़ण जी ॻाल्हि करे। साईं ख़ालिक साहब ड्रॉप थी वियो हुनजी अनफॉर्चुनेटली। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथा छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। सिंध मुंहिंजी अमा, दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथा छा लिखी,
सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मान वारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।